महीने की अज तारीख क्या 28 अगी रात 27 इमामुल अंबिया साईं जन इन सफर महीने जे 27 तारीख जे रात जो हिजरत कर फरमाई। कड़े बा 27 सफर हुआ जुमे की रात हुई। इमामुल अंबिया साईं जन 3 रातियों गारे सौर में रहा। एकड़ी जुमे की रात, एकड़ी छंछर की रात, एकड़ी आचर की रात। मताक में न भी बुधो हो थी सके तो कहीं बुधो भी हुए पर मां समझंदो अक्सर न बुधो तंहिंजे करे ॻाल्हियूं नोट कयो। साईं जन रात जो इहो त आलमन खां ॿुधो अथव त काफ़रनि पाण में मीटिंग कई त ॿियो को चारो ई न आहे इमामुल अंबिया खे सवाइ क़त्ल करण ॿियो चारो न आहे। थोड़ो तवज्जो, अॼु मां वॾी ॻाल्हि कयां। 11 माण्हू मुंतखब कयो। घणा 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 याद कजो के चवंदा आहिनि 100 न 11 माण्हू उहे वॾा जेके क़ौम जा चङा भला वॾेरा तंहिंमें अबू जहल बि हुयो। 11 माण्हू तैयार थिया त हाणे ॿियनि खां कमु कोन थींदो। 11 कबीलनि जा माण्हू वॾेरा गॾिजूं था पाण में मीटिंग कयूं दारुन नदवा उन में मीटिंग करे इहो तय कयूं त अॼु राति कंहिं बि सूरत में इमामुल अंबिया खे ख़त्म करणो आहे। पोइ चयूं त नंढनि खां कमु न थींदो तव्हां वॾा मैदान ते अचो। 11 माण्हू मुंतखब इहो यादि कजो घणा 11। इमामुल अंबिया साईं जन राति जो साईं जन जे घर जे ॿाहिरों अची बीठा। साईं जन जाॾो निकिरंदा चौधारियूं घर जो मुआसिरो 11 माण्हू। पोइ आलमन खां ॿुधो अथव त इमामुल अंबिया साईं जन हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियो। चादर मुबारक उहा जेकी इमामुल अंबिया पाण यमनी चादर हुई साए रंग जी उहा सोने अली उल मुर्तज़ा खे ॾिनो त हीअ अॼु तूं वेढ़े करे मुंहिंजे बिस्तरे ते सुम। इमामुल अंबिया राति जो निकिता उन्हनि खे ईअं पासो ॾेई करे उन्हनि खे गहकी ॾेई ॿिनि जे विच में ईअं बीठा ॿिनि जे विच में। पर साईं जन हीअं मिटीअ जी लप भरे उन्हनि सभिनी जे मथां ईअं छटे छॾियऊं। उन्हनि खे किताबनि में ईंदो आहे त उन्हनि खे मिटी सभिनी जे अखियुनि में पई। सभई पंहिंजूं अखियूं मटण लॻा। साईं जन ॿिनि जे विच में टपिया। हुनखे बि पासो लॻो, हुनखे बि पासो लॻो। हुन सम्झो त मुंहिंजे साथीअ जो मां अखियूं मटियूं त हिन जो लॻो, हुन सम्झो त हुन जो लॻो। इमामुल अंबिया निकिरी विया त काॾे विया? सिधो सो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे घर सॾु कयूं, दर खड़कायूं। अबू बकर जी सां सॾु ॾिनो। इहो ॿुधो अथव आलमन खां त अबू बकर निंड ते मुंहिंजा साईं जंहिं ॾींहुं अची तव्हां चयो त हिजरत जी इजाज़त मिली आहे कंहिं राति हिजरत कंदासीं उन ॾींहं खां वठी मां अबू बकर राति जी निंड न कंदो आहियां। छो त तव्हां चयो त राति जो हलंदासीं। उन ॾींहं खां वठी राति जी निंड न कंदो आहे त मतां इमामुल अंबिया अची वञनि ऐं मां अबू बकर निंड। पोइ पाण फरमायूं त अबू बकर जल्दी निकिरण जी कर। पोइ रिवायत में अचे थो त साईं जन जेको अबू बकर सिद्दीक़ जो दरवाज़ो ओॾो न पोएं पासे ॾों दरी ही खिड़की हुई वॾी ओॾो निकिरी करे निकिता। पाण साईं जन निकिता उन पासे ॾों पर निकिता कहिड़े पासे ॾे? सभिनी खे ख़बर हुई त इमामुल अंबिया खे दावत मदीने पाक वारनि ॾिनी। रस्तो मदीने पाक जो उत्तर तरफ़, साईं जन निकिता ॾखिण तरफ़। ॾखिण तरफ़ तक़रीबन 7-8 शायद 6-7 किलोमीटर बैतुल्ला हरम साईं जन जे घर खां गारे सौर इमामुल अंबिया साईं जन अबू बकर सिद्दीक़ सां गॾु उते पहुता। ईअं बि रिवायत में ईंदो आहे त साईं जन जेॾी महिल हलनि पिया त काथे पेर जे खुड़ीअ ते काथे पेर जे पब ते तव्हां त जे पेर जो सही निशान बि न अचे। रिवायत जो बयानु थो कयां मां। साईं जन उते पहुता इमामुल अंबिया ऐं सुणो अबू बकर सिद्दीक़। पोइ ॿुधो अथव त गार जी सफ़ाई थी। सफ़ाईअ खां बाद में अबू बकर सिद्दीक़ 2 सोराखनि ते लतूं ॾेई करे पंहिंजी झोल खे पथारे इमामुल अंबिया खे अर्ज़ कई त या रसूल अल्लाह। अॼु थोरो तवजो अथव, मां बि वांदो आहियां मौलूदनि ते बि आवाज़ु घटि थो अचे त अॼु ॻाल्हि इहा थो ॿुधायां तव्हांखे। हा तवजो आहे न, ॻाल्हाइनि था ॻाल्हायो न। पोइ साईं जन अबू बकर सिद्दीक़ सिधो मथे जबल ते गारे सौर ते पहुता। ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पढ़जे। हाणे मां ॻाल्हाए नथो ॾिसो गलो चवण में दिक़त थी थिए।
गार में रहा, गार जो वाक्य बुधो अथव त अबू बकर सिद्दीक के नांग पे खाधो। मां घणन आलमन का पुछा कई आ त भला इन नांग जो वधिक वाक्यो केर दसे कोन थो। मां भी एडो वडो पढ़ियल कोन आ, पर पढ़ियलन का ॾाढी तहकीक कई थम जेके हदीस सुवारा पढ़ाईंदा आहिनि आलिम सुवारा, पर उन्हनि अञा ते मूंखे अहिड़ी का ॻाल्हि न ॿुधाई आहे। घणनि खां पुछो था, उहे चवनि था एतिरी रिवायत में त अचे थो त हेठों चक पातो कंहिं अबू बकर सिद्दीक़ ते उनजो असर थियो, माना ज़हरीली का शइ हुई, उन में ॿुधायो वियो आहे त शायदि नांग हो, पर ज़रूरी न आहे त नांग हुजे। पोइ साईं जन जी अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा मुबारक गड़िया। इमामुल अंबिया जे चेहरे ते साईं जन निंड हुया। सुजाग थिया त अबू बकर छा मसइलो आहे? अर्ज़ कयईं या रसूल पेर में कंहिं जीत का बल्ला पटे थी, चक विधो अथई। पाण फरमायो परे कर, उथी पिया साईं जन। अबू बकर सिद्दीक़ परे कयो त वाकई खुड़ीअ ते चक लॻल आहे। इमामुल अंबिया पंहिंजो लोहा मुबारक कढी करे उन खुड़ीअ ते लाथो। अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो त उन घड़ीअ ई मुंहिंजो जेको शिद्दत तकलीफ़ हुई, दर्द हो, उहो ख़त्म थी वियो। वरी तरह ताज़ा हाणे एतिरी रिवायत मूंखे ॿिया आलिम सुवारा ॿुधाइनि था जेके हदीस पढ़ाई सघनि। उन खां पोइ इहो नथा ॿुधाइनि त नांग निकितो, उन सलाम कयो, उन इहे ॻाल्हियूं वाइज़ी त कंदा आहिनि, पर कंहिं अञा मुस्तनद आलिम मूंखे न ॿुधायो आहे। थी सघे थो कंहिंखे हुजे, वरी कंहिंजे आॾो हुजे का अहिड़ी ॻाल्हि त उहो मूंखे आगाह करे। बहरहाल इमामुल अंबिया साईं जन लोहा मुबारक लाथो, अबू बकर सिद्दीक़ ठीकु थी वियो। हाणे इहा ॻाल्हि हिते थोरो इन पासे ॾे चवंदा, जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात थी त किताबनि में ईंदो आहे त इन ज़हर उथल कई, इहो ज़हर मोटियो। हिकिड़ी रिवायत इहा आहे। ॿी रिवायत इहा आहे त साईं जन अबू बकर सिद्दीक़ खे कंहिं यहूदीअ दावत कई, अबू बकर सिद्दीक़ उन वटि मानी पे खाधी, ॿियो साहबी सुवारो बि गॾो। उन चयो त मूंखे अबू बकर सिद्दीक़ खे चई त मूंखे ईअं महसूसु थो थिए त हिन खाधे में ज़हर मिलियल आहे, ऐं उहो देर पा असर, जंहिंजो असर देर सां थींदो आहे। उन चयो त साईं जेकॾहिं तूं ऐं असां गॾु मुआसीं त पोइ सम्झंदासीं त इन ताम में ज़हर हुयो। ॿी रिवायत इहा बि आहे, पर हूअ राज्य आहे त नांग जे उथल खाधो। पोइ किताबनि लिखियो आहे त अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म जे कंहिं हिसे में अलाह ताला उहो ज़हर नांग वारो महफ़ूज़ कराए छॾियो। जॾहिं वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो, उन ज़हर उथल खाधी, अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात थी। तव्हां त ज़हर जो वफ़ात कयल, बला जो खाधल, बाहि जो सड़ियल, पाणीअ जो बुॾल, भित जे हेठां आयल, इहो मौत शहादत जे ज़ुमरे में अचे थो। अबू बकर सिद्दीक़ खे अलाह तबारक व तआला उन ज़हर जे तुफ़े शहादत जो मौत ॾिनो, तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि शहीद आहे। बहरहाल इहो पासो इन पासे ॾे। साईं जन 3 रातियूं रहिया। 3 रातियुनि में छा थींदो? इमामुल अंबिया साईं जन अबू बकर सिद्दीक़ जो पुटु हज़रत अब्दुल्ला हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु आहे। उहो छा कंदो हुयो, जो राति जो देर सां इमामुल अंबिया जन वटि ईंदो गारे सौर ते, राति जो उते रहंदो, असुर थींदो। ऊंदाहियूं रातियूं जे ॿुधायूं तव्हांखे न त 27 सफ़र ऊंदाहियूं रातियूं। राति जो रही सुबुह जो असुर जो लही करे सिधो वरी मके पाक में वरी माण्हुनि सां, जे माण्हुनि खे इहा ख़बर न पए त हिकु ॿाहिरि हुयो, उन्हनि खे इहा ख़बर पए त हे अब्दुल्ला त हिते आहे। वरी ॾींहं जो सॼो ॾींहुं मके वारनि सां रहे, हाल अहवाल ॿुधे त अॼु छा थो थिए। वरी अञा राति जी ऊंदाही थींदी त वरी सिधो नबी साईं जन वटि ॿुधाईंदो, साईं अॼु हे मशवरा थिया, हीअं मसइलो थियो। हे आहे हज़रत अब्दुल्ला, हे अबू बकर सिद्दीक़ जो पुटु आहे। अॼु मां तव्हांखे हिजरत थो पूरी ॿुधायां, ऐं अहिड़ी भली थो ॿुधायां जो इंशाअल्लाह यादि कंदो त मज़ो ईंदो। पोइ होॾो इमामुल अंबिया साईं जन जो प्यारो त अबू बकर सिद्दीक़ आहे न। वाह अबू बकर तुंहिंजा नसीब। अबू बकर सिद्दीक़ जो हिकिड़ो बानू ग़ुलाम, उनजो नालो आहे आमिर बिन फुहैरा रज़ी अल्लाह ताला। उहो बानू, उहो वरी छा करे जो राति जो बकरियूं काहे हीअ चारींदो वठे, चारे जेॾी महिल ऊंदहि थिए सिधो बकरियूं मथे गार ते वरी खीर ताज़ो ॾुही इमामुल अंबिया जन खे उहो पीआरे करे वरी बकरियूं जो अब्दुल्ला जेॾी महिल असुर जो मोटे त वरी उहो बकरियूं उन ई रस्ते सां अचिजे, पेरनि जा निशान बि। इहो वरी उहो आमिर बिन फुहैरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ग़ुलाम। 3 ॾींहं गुज़रिया, 3 रातियूं। पोइ हिकिड़े सां तय थियो हो त असांखे तूं कंहिं अहिड़े रस्ते सां वठी हल जो असां मदीनतुल मुनव्वरा जे रस्ते खां वाक़िफ़ न आहियूं,
पहाड़ी इलाइक़ो वो तोखे सुझे थो उन सां कुछ पैसा तय थिया वो हुयो त मक्के वारन जो साथी उन जो नालो छा आहे अब्दुल्ला बिन उरिकत नालो छा अब्दुल्ला बिन उरिकत वो मुसलमान न हो वाह मुसलमान न हो वो उन्हनि जो काफ़रनि जो साथारी हो पर बिना वाइदे जो एड़ो पको जो हेॾे ऐलान थी विया त जेको अबू बकर सिद्दीक़ के मोहम्मद करीम के बिनी के या हिक के जिंदा पकड़े या कत्ल करे तो उनके 100 उठ ॾिनो वेंदो ऐलान इहो हुयो ऐं इन ऐलान जी तमाम वॾी शोहरत कई इहो ऐलान हुनखे भी खबर हुई पर हो पंहिंजे वाइदे ते पको त जेको मां वाइदो कयो आहे जेतिरनि पैसनि ते त मां तव्हांखे रस्तो अहिड़ो वठी हलंदुमि जंहिं पासे ॾे सुञ हूंदी तव्हांखे कोई पुॼी भी न सघंदो उहो उन वाइदे ते पूरो 3 ॾींहं ते वो आइन टाइम ते उनखे ॾिनल आहियूं उठड़ा ॾाचूं उहो काहे अचे इमाम अंबिया वटि पहुतो गारे सौर वटि साईं जन चढ़िया पोइ किताबनि में अचे थो त इन सिधो कुझु ॾखण हलिया ॾखण हलण खां पोइ ओलह वरितऊं पासो हालांकि मदीनो पाको ईअं ओलह वठी करे वञी समुंड जे किनारे जो पासे ॾों वरितऊं ईअं फिरंदो 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 बाक़ाइदे उलमा उनजो नक्शो तैयारु कयो आहे त साईं जन हिजरत वारे वक़्त में काॾहूं विया कीअं इहो साईं जन हलंदा रहिया 2-3 ॾींहं त इहे हिते थी विया साईं जन खे कुल तक़रीबन 10 ॾींहं लॻा अब घणा 10 ॾींहं 3 ॾींहं हितां वारा बाक़ी 7 ॾींहं सफ़र में इहे सभु अॼु नयूं ॻाल्हियूं थो ॿुधायां 7 ॾींहं सफ़र में हलंदे हलंदे साईं जन खे रस्ते ते उम्मे महबत हिकिड़ी औरत नेक वक़्त नेक सालिह उन जो कुरैशन सां वास्तो कुरैश कबीले जी उहा उन औरत जो रस्ते ते हिकिड़ो खीमो हूंदो उहा मुसाफ़िरनि जे लाइ वॾो इंतज़ाम कंदी उन जो मुड़ुसु जेको हो उहो बकरियूं चारींदो उहो बकरियूं आणींदो हो हीअ माई ॾुही करे बकरियुनि जा घणो बकरियूं हसि खीर घणो रखंदी जेके मुसाफ़िर ईंदा हुआ उन्हनि खे खीर पीआरींदी लस्सी करे पीआरींदी जो कुझु हूंदो उहा ख़िदमत ई ॼण माण्हुनि जे लाइ अल्लाह ताला उनखे रखियो वॾी मशहूर औरत उम्मे महबत हाय हाय साईं जन कुझु ॾींहंनि खां वठी हली उन जे खीमे वटि पहुता जॾहिं उन जे खीमे वटि पहुता त उहा अकेली औरत वेठी उनजो मुड़ुसु मौजूद न हो बकरियूं बि न हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पुछा कई त अमा कुझु खाइण पीअण जे लाइ इमाम अंबिया साईं जन बि अमा खाइण पीअण जे लाइ कुझु शइ चई मां तव्हां तां घोर कयां जेकॾहिं मूं वटि हुजे पर अॼु मूं वटि कुझु कोन्हे ॾुकर थी वियो आहे बारिशूं पयूं कोन्हनि खे बकरियूं ॾाढियूं डुबरियूं थी पयूं आहिनि मुंहिंजो मुड़ुसु बकरियूं काहे त वियो आहे अञा मोटियो न आहे जे तरसो पोइ जहिड़ो मुंहिंजो हाल बाक़ी हींअर मूं वटि कुझु न आहे साईं जन फरमायो त इहा कुंड में बकरी बीठी आई आहे चए मुंहिंजा साईं इहा हलण जहिड़ी न आहे छड़ो बुख जे करे बुख इनखे बेहाल करे विधो आहे तंहिंजे करे हिन जो कुकड़ियूं ख़ाली आहिनि तंहिंजे करे हलण जहिड़ी न रही आहे तॾहिं मां हिन जी हिते रहाई थियमि वरन त मुंहिंजो धणु मुंहिंजो मुड़ुसु कायो साईं जन फरमायो त भला जे तूं इजाज़त ॾे त इनखे ॾोहूं चई साईं जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो जे खीर तव्हांखे ॾे त मूंखे इनकार कोन्हे पर हीअ इन जे करे जो हली नथी सघे जो बुख ते साईं जन फरमायो त ठीकु आहे साईं जन आया बिस्मिल्लाह करे उनजे थड़नि खे हथ लाथऊं त ओह भरिजी आयो खीर सां इमाम अंबिया साईं जन वटि जेको थांव मुबारक हो उहो सॼो भरियो भरी करे पाण अॻिते थिया पोइ उन खीर पाण बि पीतऊं हज़रत अबू बकर इहो तव्हांखे ॿुधायां त सफ़र हिजरत में 4 साथी आहे घणा 4 घणा हज़रत इमाम अंबिया साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ग़ुलाम आमिर बिन फ़ुहैर ऐं चौथों अब्दुल्ला बिन उरिकत जेको रस्ते जो वाक़िफ़कार हुयो 4 माण्हू हलो साईं जन सभिनी उन्हनि खे बि पीआरियो पाण बि पीतऊं वरी पाण फरमायूं त वरी पाण आया वरी बकरीअ खे ॾोधऊं हुनजो जेको वॾो थांव खीर वारो उहो सॼो भरे करे ॾिनऊं ईअं किताबनि में ईंदो आहे त एतिरो गज सां उहो सफ़ा भरिजी वियो जो गज हुनजी थांव खां ॿाहिरि पई अचे उहा माई वीचारी ॾिसे पई वेठी ही छा माजरा आहे इमाम अंबिया साईं जन उनखे दुआ करे करे उतां मोकिलाए हलिया उहा तकींदी रही ॾिसंदी रही वधीक न पुछी सघी छड़ो ॾिसे पई त माजरा साईं जन हली पिया कुझु वक़्त खां पोइ शामड़ी थी तेड़ी महिल हुनजो मुड़ुसु बि धणु पाए आयो ॾिठई न खीर एॾो भरियो पिया हे खीर काॾां चईंसि अॼु ॻाल्हि न पुछ हिकिड़ो अजीब क़िस्म जो इंसान आयो एॾो हसीन हुयो एॾो अख़लाक वारो जो मां त हैरान हा उनजे अख़लाक ऐं उनजे हुस्न ते कुझु साथी हुयसि गॾु पाण सां अॼु यूं उहो आयो इन डुबरीअ बकरीअ ते हथ लाथई बकरी खीर सां उहो भरे ॾिनो पाण बि पीतऊं खीर हे ॾेई बि विया न असां
हुन चयोसि त उनजो थोरो मूंखे हुलियो त ॿुधाए, उनजूं कुझु ॻाल्हियूं त ॿुधाए। वरी बीबी साईं हुन ॿीहर नबी साईं जा औसाफ़ बयानु कया। हुन दाह कई त पोइ इहो त उहो मालूम थो थिए जंहिंजे लाइ कुरैश ऐलान करे चुका आहिनि। इहो त उहो कुरैशी थो मालूम थिए जंहिंजे लाइ कुरैश ने ऐलान कयो आहे। एॾो इज़त वारो, एॾो सियाणो, एॾो भलो, एॾो सुहिणो, एॾो हसीन, एॾो अखलाक वारो, काश जेकॾहिं मां हुजां त उनजी ख़िदमत कयां। पर साईं जन अॻ में हली चुका। हे उम्मे माबद जो वाक़ियो। उन खां बाद में अॻिते हलिया हिकिड़ी जाइ तूं गुज़र कयूं। हाणे वरी इन जाइ ते हिकिड़ो ॿियो वाक़ियो। कचहरीअ में ॻोठ जा माण्हू ॿाहिरि वेठा, उन्हनि जो वॾेरो बि वेठो, उन्हनि जो वेठो। कचहरी जी थींदी आहे ॻोठ में, इहे ॻाल्हियूं करनि पिया त यार एॾो ऐलान थियो आहे, काश जेकॾहिं कंहिंखे मिली वञे, कंहिंजा नसीब मिली वञनि त पिया 100 ऊठ जो, 100 ऊठ जी क़ीमत तमामु, ऊठ जी क़ीमत तमामु वॾी, ऐं ऊठ तॾहिं वॾी इज़त ऐं बहा वारो उन्हनि वटि वॾो माना मक़बूल शइ इहा ऊठ, 100 ऊठ। इहे पाण में ॻाल्हि पिया करनि त हिकिड़ो शख़्स ॿाहिरों आयो। उन अचे चवनि त यार ॻाल्हि हिकिड़ी ॾसियां अचे, ॾस। चए मां हिन पासे रहियो आयुमि पे, मूंखे कुझु माण्हू ओपरा नज़र आया, मूंखे ख़दशो आहे त इहे उहे जंहिंजे लाइ ऐलान थियल आहे। हाणे हे आहे वॾेरो, इन जो नालो आहे सुराका बिन मालिक। इन चयो त हाणे इन जी ॻाल्हि थो कयां। इन चयो त हुन ॻाल्हि कई, मां सम्झुमि त इन रस्ते सां माण्हू ॿियो अची नथो सघे, पक इहे हूंदा। पर मां फौरन ॻाल्हि खे नटायो। मां नटाए करे चयुमि त न, कहिड़ी जाइ तो ॾिठई? चए त ओ न फलाणी जाइ तो। चया मां ॾिठुमि इहे फलाणा हुया, उहे न, इहे मां ॾिसी आयुसि, इहे मूंसां मिलिया। मां ईअं हुनखे चयुमि, पर मुंहिंजे अंदर में इहा ॻाल्हि थी त इहे उहे आहिनि, इन रस्ते सां उहे हूंदा। इहो रस्तो कंहिंजो वाक़ुफ़ ई कोन्हे, इहे पक इन रस्ते सां इहे। बहरहाल मां कचहरी में वेही रहियुसि, हुनखे टारे छॾियो। ॻाल्हियूं कंदा रहियासीं। मां थोरो उथी घर ॾे वयुमि। घर ॾे वञी करे मां भलो घोड़ो जेको उहो पंहिंजे हुनखे बानीअ खे चयुमि खणी इन मुंहिंजे घोड़े खे पोइ पासे रोकाए, ओ जेको पहाड़ी आहे इन जे पासे ॾे हली झल त मां अचां। हुन वञी माईअ वञी ओॾे घोड़ो झलियो। मां वरी कचहरीअ में पहुचो। मां त हाणे मूंखे कुझु कमु आहे, मां तव्हांखां मोकल थो वठां। ईअं उन्हनि खे चई करे मां पंहिंजो भालो बि खयो, पंहिंजो हिकिड़ा तीर कमान उहे बि खयमि, ऐं हिकिड़ो मूं वटि फाल विझण वारो हुयो, हुनजो नालो कुझु ॿियो हुजे, फाल वारो उहो तीर हुयो, उहो बि मूं वटि हुयो। मां उहो बि खयो। जल्दी खणी करे मां तकड़ में उन जबल ॾे वयुमि त मुंहिंजी उहा नौकरियाणी जेकी बानी हुई, उहा घोड़ो झलियूं बीठी, भलो घोड़ो। बसि मां उन घोड़े ते चढ़ी करे सामान पंहिंजो सेठ ऐं कढ लॻुमि उन पासे ॾे। हा जो ॾिसां थो हेठां वञे वेझो पहुतो, उहो उठनि ते हुया, मां घोड़े तेज़ ते मां वञी पहुतुमि। जेॾी महिल वेझो थियुमि त ओचितो मुंहिंजो घोड़ो थाबड़ियो, अहिड़ो थाबड़ियो जो घोड़े समेत मां बि किरियुमि, घोड़ो बि किरियो। मां चयुमि त घोड़ो मुंहिंजो थाबड़े ऐं किरे, वरी मां बि किरां। मां जल्दी उथियुमि, उहो तीर खयुमि, तीर खणी फाल वारो, उहा फाल विधमि। फाल छा ई त मां हिननि ते ग़ालिब ईंदुमि या न ईंदुमि। फाल जो विधमि त फाल में आयो त तूं ग़ालिब न थींदे त मां चुप करे हुननि ॾिसां पियो। मां चयुमि त फाल ग़लति थी सघे थी, पंहिंजी फाल ग़लति थी सघे थी। मां ॾिसंदे वरी घोड़े ते चढ़ियुमि, तेसिताईं हू विथी करे मां घोड़े ते चढ़ियुमि। जॾहिं वञी मां वेझो थियुमि, हकल कयमि बीहण जी, त हुननि मूं ॾे निहारियूं न। अॻियो मोहम्मद करीम साईं जो मां आवाज़ बि ॿुधां पियो, तिलावत कंदा वञनि पिया। अबू बकर सिद्दीक़ निहारींदो वञे पियो। ॻाल्हायूं कुझु कोन, मां एतिरो वञी वेझो पहुतुमि जो इमामुल अंबिया जो मां आवाज़ बि ॿुधां पियो। मां हकल कयमि त बीहो, अञा ईअं चयुमि त मुंहिंजे घोड़े जा सुंभ हेठि मिटीअ में लही विया त इहे गोॾनि ते हेठि थी विया। मां बि किरियुमि त हे छा थी वियो? मां संभाले न सघियुमि, घोड़े खे संभालण जी कोशिशि कयुमि, घोड़ो निकिरे न पियो। ज़ोर ॾिनुमि, कुझु मलामत कयुमि। घोड़े जो पंहिंजा ज़ोर सां पेर कढिया त चई मूंखे यादि आहे त हीअं जो पेरनि सां मिटी निकिती त ॼण मथां ककर थी वियो। एॾो घोड़े ज़ोर सां हो कयो। साईं जन मूं ॾे न निहारियो, पोइ ते न निहारियो। साईं जन हलंदा रहिया। हाणे मां बीह रहियुसि। वरी मां फाल खे ॿीहर कढियो, फाल खे कढी चयुमि त कामयाबु वेंदुमि या न वेंदुमि। वरी बि मुंहिंजे इनकार में ॻाल्हि आई, मुंहिंजे फाल में जॾहिं इनकार में आई त मां ख़ामोश थी वियुमि। मां चयुमि त हाणे मां ग़ालिब थी न सघंदुसि, पोइ मां छा कयां? मां चयुमि त मां अमान थो वठां। मां वरी घोड़े ते चढ़ियुमि, घोड़े ते चढ़ी आवाज़ ॾिनुमि त मां हींअर अमान तव्हांजे में अचण थो घुरां, महिरबानी करे तव्हां बीहो। जॾहिं मां ईअं चयुमि त इमामुल अंबिया साईं जन रुकिजी पिया।
रुकिजी पिया साईं जन मुड़े भी निहारियो मां चुम त मूंखे अमान मिले साईं जन कुछ भी न ॻाल्हायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हायो त तोखे अमान आहे पर इन शर्त सां असांजी ॻाल्हि कंहिंसां न कजां असांजी ॻाल्हि कंहिंसां न कजां मां चुम त महिरबानी करे मूंखे अमुन नामो लिखी ॾियो इमाम लंबिया साईं जन उन गुलाम के फरमायो अबू बकर जे गुलाम के इनके अमुन नामो लिखी दे गुलाम मूंखे चमड़े जे टुकड़े ते कुछ लिखी ॾिनो अमुन नामो हाणे मां इमाम लंबिया ॾे निहारियां भी थियो उहो हथनि में खणी वापसि अचां इहा हिकिड़ी रिवायत जो पहलू ॿी रिवायत में ईअं ईंदो आहे त जॾहिं मां इहो वठी करे वापसि थियुमि साईं जन खां मोकिलायुमि साईं जन फरमायो त असांजो अहवाल कंहिंसां न कजां मां अर्ज़ कयुमि त या रसूल अल्लाह मां तंहिं ताईं आयुमि जेको हिन पासे ॾो को माण्हू आयो त मां उनखे रोकींदुसि साईं जन फरमायो त पोइ उहो वक़्तु कहिड़ो हूंदो जॾहिं कैसरो किसरा जा सोना कंगण तुंहिंजे ॿाहुनि में हूंदा ॻाल्हि थी वई मां हैरान बसि मां मोटियुमि पंहिंजे परेशानीअ में त छा ॻाल्हि हुई छा माजरा हुई हिन ते हीअ दुनिया ग़ालिब थींदी मां इरादो कयो न थींदी हे सचो आहे इहो ई ग़ालिब थींदो अञा अॻिते जो वियुमि त कुझु माण्हू मूंखे मिलिया जेके ॻोल्हा में हुया उन्हनि मूंखां पुछियो ॾे ख़बर मां उन्हनि खे चयुमि हे सॼो पासो मां जांच करे आयो आहियां हेॾे कुझु कोन्हे हिन पासे ॾे हल मां उन्हनि खे मोटायो उहे उतां मोटिया मां उन सां मोटी अची घर वेठुमि इहो वक़्तु इन शख़्स जो पंहिंजो सुराका बिन मालिक इहा हिते ख़ामोश इमाम लंबिया साईं जन हलंदा रहिया अॻिते वरी हिकिड़ो पंहिंजे कबीले जो को सरदार हो नालो हींअर मुंहिंजे ज़हन त लही वियो आहे उहो 70 माण्हू पंहिंजा गॾु हुजनि इमाम लंबिया जे ॻोल्हा में हुआ घणा माण्हू घणा 70 उहो जो अची वियो त साईं जन जे साम्हूं ॿी का वाह ई कान थी इमाम लंबिया साईं फरमायो त हेॾे ॻाल्हायो साईं जन सां ॻाल्हियूं थियूं इमाम लंबिया जो ॻाल्हायो त हुन ते एॾो असरु थियो जो उते 70 माण्हुनि समेत कलमो पढ़ी करे मुसलमान थियो पंहिंजो पटको लाहे करे पंहिंजे नेज़े में विधई ऐं इहे झंडे वारी सूरत ॾसेई कि अॼु उहा शख़्सियत अचे थी जेकी दुनिया खे अमुन जो रस्तो ॾेखारींदी अमुन जो अलम बरदार अॼु अल्हम्दुलिल्लाह असां उनजी ज़ियारत कई ऐं उनजे हथ ते कलमो पढ़ी छॾियासीं 70 माण्हू इहे मुसलमान थींदा साईं जन अॻिते हलंदा रहिया वाक़ियो वञी एतिरो पए थो जो साईं जन कुब्बा अव्वल मदीना जंहिं ज़ियारत कई हूंदी मदीने पाक जी उन्हनि खे ख़बर हूंदी कुब्बा मस्जिद इमाम लंबिया साईं जन मदीनतुल मुनव्वर जे रुख में पहिरियां वञी कुब्बा वारे इलाइक़े में पहुता किन रिवायतुनि में अचे थो त साईं जन जा इन कुब्बा वारे इलाइक़े में मामाणा हुया साईं जन जा मामाणा हुया साईं जन उते पोइ इते बि इख़्तिलाफ़ आहे केतिरियूं रातियूं रहिया किन चयो त 4 रातियूं किन चयो त 10 रातियूं किन चयो त 14 रातियूं किन चयो त 24 रातियूं माना इन में इख़्तिलाफ़ आहे पर साईं जन कुझु ॾींहं हिते रहिया ऐं मस्जिद कुब्बा जो बि बुनियादु साईं जन रखियो पोइ साईं जन कुझु ॾींहंनि खां पोइ हिते रही करे पोइ उन पंहिंजे मामाणनि वारे कबीले ॾे बि नियापो कयो उहे बि हथियारनि सां आया पर हिते विच ते अञा हिकिड़ी ॻाल्हि मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई त इमाम लंबिया साईं निकिरी चुका आहिनि उहे इश्क में भरियल उहे हर रोज़ कुबा वारे पासे ॾो मथां ते बीह करे ॾिसनि त जे इन्हनि जबलनि मां ईंदो त रस्तो इहो आहे हर रोज़ बी वरी थोरो सिजु मथे अचे त वरी कंहिं वणनि जो पासो ॾियनि कंहिं जबल जो पासो ॾियनि जॾहिं सफ़ा हुननि खे गर्मी तेज़ पई लॻे तॾहिं वरी मंझंदि जो वापसि घर मोटी पिया वञनि वरी सुबुह थिए त सभु नंढा वॾा त ॼाण आयो वरी उते अलाह जी कुदरत थी जॾहिं साईं जॾहिं हेॾो ज़ाहिर थिया उन ॾींहुं इहे बि सभु माना उस वारी गर्मीअ जे करे बी सभु वापसि मोटी विया हिकिड़ो यहूदी हुयो मदीने जो उन जो को कमु हुयो उहो आयो हाणे किन रिवायतुनि में अचे थो त कंहिं मथे दड़े ते चढ़ी करे उन कंहिं काॾे ॾिसणो हुउसि मां जो वियुमि उते मूंखे कुबा जे पासे ॾे हिकिड़ो दोस्त वठी हलियो उन मूंखे हिकिड़ी जाइ मस्जिद कुबा खां थोरो अॻिते उन हिन किबले रुख उन खां थोरो अॻिते उते हिकिड़ी जॻह ते मूंखे वठी हलियो पोइ ॾसें उते बि हिकिड़ो गोल मस्जिद वांगुरु चौदीवारी नंढड़ी ठहियल आई पोइ ॾसें त हीअ उहा जाइ आहे जिते हिकिड़ी खजीअ जो वणु हो उहो यहूदी उन खजीअ जे वण ते चढ़ियो ओचिते जो ॾिठे त परियों माण्हू अचनि था अछनि कपिड़नि में जरकंदा चिलकंदा अचनि था तॾहिं उन वठी रड़ियूं कयूं त ओ भॼी अचो कुरेशो जिन जो इंतज़ारु कंदा हो उहे हस्तियूं अचनि वठियूं तॾहिं मदीने जा माण्हू बेइख्तियार रड़ियूं कंदा नारा हणंदा इमाम लंबिया जे इस्तक़बाल ते आया बहरहाल इहो वाक़ियो हिजरत जो
पोइ साईं जन कुछ ॾींहंनि खां पोइ मस्जिद कुबा जो बुनियाद भी रखियो ऐं निमाज़ भी मस्जिद कुबा में पढ़ियो। कुछ ॾींहंनि खां पोइ जुमे जो ॾिहाड़ो साईं जन हाणे कुबा खां निकिरी करे मदीनतुल मुनव्वरा हलन पिया, पर माण्हू साईं जन जे चौधारियूं हथियारनि सां हथियारनि जा भी ईअं ईंदो आहे किताबनि में अजीब करतब ॾेखारींदा पिया हलनि, को कीअं कीअं हथियार खे उछले, को हीअं, को वठे, को खड़काए, माना ईअं टपा ठेंग ॾींदा। साईं जन जो चौधारियूं इमामुल अंबिया ॾाचीअ ते सुवारनि। अॻिते हलिया थोरो हिकिड़ो कबीलो आहे उन जाइ ते हलिया। इहो आहे इमामुल अंबिया जो पहिरियों जुमो, जुमे जो वक़्तु थियो, पहिरियों जुमो साईं जन उन वादीअ में पढ़ियो। अॼु ॾींहं ताईं उते मस्जिद आहे ऐं तमामु सुहिणी मस्जिद ठहियल आहे ऐं उहा मस्जिद बंदि आहे, खुलियल न आहे। उन मस्जिद जो नालो आहे मस्जिद जुमा, माना साईं जन पहिरियों ज़िंदगीअ जो जुमो उन जाइ ते पढ़ियो। अञा मदीने पाक न पहुता, पोइ त ॿुधो अथव त वरी ॾाचड़ीअ ते हलिया, उठड़ीअ ते पोइ मदीने जा अंसार साईं जन खे चवंदा पिया हलनि त साईं मुंहिंजो घर हितां वेझड़ो आहे, महिरबानी करे अॼु मूं वटि हलो। पोइ चवे साईं पहिरीं मूं वटि लहो। ईअं सभु दावतूं प्यार मोहबत सां ॾींदा पिया हलनि। साईं जन सभिनी जे प्यार खे ॾिसी करे पंहिंजे ॾाचीअ जी महार ॾाचीअ जे कंध ते रखियऊं। पाण घिटनि मां फिरंदी फिरंदी ॾाची जिते मस्जिद नबवी हींअर आहे इन जे ॿाहिरों इन मैदान ते हली वेठी। इहो पहिरियों घर अबू अयूब अंसारीअ जो जंहिंजे साम्हूं हली करे ॾाचड़ी वेठी। सभिनी माण्हुनि मुबारक ॾिनी अबू अयूब अंसारीअ खे। इहो बि वॾो वाक़ियो आहे। उहो घर अबू अयूब अंसारीअ जो ज़ाती घर न हो, वो कौम तुब्बा जे बादशाह जॾहिं इमामुल अंबिया जो पंहिंजे किताबनि में उन्हनि मौलवियुनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि हिजरत करे नबी साईं ईंदा, अहिड़े इलाइक़े में ईंदा जेके जिते खजनि जा बाग़ घणा हूंदा। उन बादशाह छा कयो त जेके बि दुनिया में बाग़नि वारा इलाइक़ा हुया ऐं शहर हुया उन जाइ ते ज़मीन ख़रीद करे उन जाइ ते हिकु हिकु जॻह ठाराए छॾी। उन जाइ ते हू हिकिड़ो माण्हू मुहाफ़िज़ रखे पियो, पघार उन मुल्क ॾो ईंदी। इहो घर बि उन शख़्स ठारायो, कौम तुब्बा जे बादशाह जेको इमामुल अंबिया जे इश्क में त जॾहिं मोहम्मद करीम खे पंहिंजा बर्दाश्त न कंदा, हिजरत करे वेंदो त पोइ मोहम्मद करीम ॿिए जे घर न रहे, पंहिंजे घर में रहे। हे मां मोहम्मद करीम जे करे वक़ुफ़ करे छॾियो आहे। दुनिया जे घणनि मुल्कनि में जिन इलाइक़नि में खजनि जा बाग़ हुआ उन्हनि बाग़नि में उन बादशाह ज़मीन ख़रीद करे उते घर ठारायो। उन जाइ ते चौकीदार रखी, पघार उहो मुल्क ॾींदो, उन बादशाह जे खज़ाने में ईंदो। किन लिखियो आहे त इहो घर अबू अयूब अंसारीअ जो बि उहो घर उन कौम तुब्बा जे बादशाह जो जेको अबू अयूब अंसारी बि उन जो ॼण त चौकीदार हो। इमामुल आया त ॼण पंहिंजे घर में रहिया। इहा बि हिकिड़ी रिवायत थी सघे थो, कुझु ॿुधो हुजेव, कुझु न बि ॿुधो हुजेव। इमामुल अंबिया साईं जन जी हिजरत तव्हांखे ॿुधायो। वाक़ियो त तमामु अञा तफ़सील सां घणो, पर दिलि घुरियो त इहो बि ॿुधाए छॾियां। हाणे तफ़सील तव्हांखे ॿुधायो थोरो वरी शेर में। अबाणो घर छॾे मदी